अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन वल-आक़िबतु लिल-मुत्तक़ीन वस्सलातु वस्सलामु अला सय्यिदिल मुरसलीन व ख़ातमिन नबिय्यीन मुहम्मदिन व आलिहि व अस्हाबिहि अजमईन। अम्मा बअद फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। फ़मन तवल्ला बअद ज़ालिका फ़उलाइका हुमुल फ़ासिक़ून। सदक़ल्लाहुल अज़ीम व सदक़ रसूलुन नबियुल करीम। अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात पंहिंजे नबियुनि सॻुरनि खां पक्का वाइदा वरिता पंहिंजे महबूब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे हक़ में त उन ते ईमान आणिजो, मुंहिंजे सुहिणे महबूब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी हिमायत कजो, मदद कजो। जेको अल्लाह जी मशीयत मुताबिक़ हुयो, अल्लाह जे सुहिणे हबीब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो ज़ुहूर बाद में थियो, पर उन जे मीसाक जे अंदरि हिन हिसे खे बि शामिल कयो वियो, हिन आयत खे, जंहिंमें अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात चए त फ़मन तवल्ला बअद ज़ालिका फ़उलाइका हुमुल फ़ासिक़ून। उहो जेको इन अहद खां, इन मीसाक खां फिरी वियो, पोइ इन जे यानी इक़रार करे इन खां फिरी वियो, उहे नाफ़रमाननि मां आहे। हालांकि नबियुनि जे अंदरि इम्कान ख़ता न आहे, नबियुनि खां ख़ता थींदी न आहे। उहे जीअं मलाइक आहिनि, ख़ता खां पाक आहिनि, महफ़ूज़ आहिनि, मासूम आहिनि, अहिड़ी तरह सां अल्लाह जा नबी बि मासूम आहिनि। पर हिन अल्फाज़नि जो चवण जो मतिलबु इहो त ॻाल्हि जे अंदरि ताक़ीद पैदा थिए, ॻाल्हि जे अंदरि वज़न पैदा थिए त मुंहिंजे सुहिणे महबूब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे ज़ात जे ईमान खां सवा, ईमान आणण खां सवा को बि कामयाबु नथो थी सघे। जेको इन खां मटिजी वियो, फिरी वियो, उहो नाफ़रमान मां आहे, उनजी का फ़र्मा बरदारी अल्लाह वटि क़बूल न आहे। मसलन अल्लाह जे महबूब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे शान खे, उनजे मर्तबे ईमान जो इनकार करणु ऐं वरी अल्लाह जी बंदगी करणु, अल्लाह ताला उनजी बंदगी खे बि नाफ़रमानी में दाख़िल कंदी। इहा बंदगी कहिड़े कम जी आहे? फ़र्मा बरदारी कारगर तॾहिं आहे जॾहिं हुनजो ईमान कामिल हुजे, ईमान सलामत हुजे, ईमान जो तालुक़ु सुहिणे महबूब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ज़ात बाबरकात सां। फरमाता अफ़ ग़ैर दीनिल्लाहि यबग़ून वलहु अस्लम मन फ़िस्समावाति वल अर्ज़ि तौअन व करहा व इलैहि युरजऊन। जेको अल्लाह जे दीन खां सवा ॿियो दीन तलब करे थो, ख़ुदा जे दीन खे छॾे। ख़ुदा जो दीन कहिड़ो आहे? जेको अल्लाह जे रसूल जो दीन आहे, जेको दीन अल्लाह जे महबूब पंहिंजे सहाबनि खे, पंहिंजे अहल बैत खे अता फ़रमायो, इहो दीन अल्लाह जो दीन आहे। हाणे जेको अल्लाह जे दीन खे छॾे करे ऐं ॿियो दीन तलब करे थो, ऐं अल्लाह जो शान छा आहे? मन फ़िस्समावाति वल अर्ज़ि तौअन व करहा। जेके बि आसमाननि में आहिनि, जेके बि ज़मीननि में आहिनि, सभु उन जे अॻियां झुकनि था, ख़ुशीअ सां ऐं नाख़ुशीअ सां। तौअन माना ख़ुशीअ सां, करहन माना नाख़ुशी सां, मजबूरीअ सां। हिकिड़ा अल्लाह जी इबादत उहे कनि था, ख़ुशी सां कनि था, मोहबत में कनि था, ऐं हिकिड़ा मजबूरी खां। उहो कीअं? काफ़िर आहे, ख़ुदा जो मुनकिर आहे, पर जॾहिं उनजे घर जे अंदरि मुसीबत अची थी वञे, आफ़त अची थी वञे, त उहो बि अल्लाह जे अॻियां झुकी थो पए त मुंहिंजा रब तूं मूंखे बचा। या मुनाफ़िक़ आहे, मुनाफ़िक़ जेको आहे उनजो ईमान कामिल न आहे, ज़ाहिर में मुस्लमान आहे, हाणे उनजी जेका इबादत आहे उहा ख़ुशी वारी इबादत न आहे, इहा करहान यानी नाख़ुशी वारी इबादत आहे। त अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात फ़रमायो ज़मीन आसमान जे अंदरि जेके बि आहिनि, इन मां मुराद छा? ज़ीरू हुजनि या ग़ैर ज़ीरू हुजनि, सभु रब करीम जी ज़ात बाबरकात जे या पंहिंजी गर्दन खे झुकाइनि था पिया। व इलैहि युरजऊन, इहे सभु जो सभु अल्लाह जी तरफ़ ते मोटाया। कुल बाबा तूं फरमाए त आमन्ना बिल्लाह, असां अल्लाह ते ईमान आंदोसीं। वमा उनज़िल अलैना, जेको असांजे मथां अल्लाह जी ज़ात बाबरकात लाथो आहे, असां उनजे मथां बि ईमान आंदोसीं। वमा उनज़िल अला इब्राहीम व इस्माईल व इसहाक़ व याक़ूब वल अस्बात, ऐं जेका शइ अल्लाह ताला हज़रत इब्राहीम अलैहिस्सलाम ते लाथी, हज़रत इस्माईल अलैहिस्सलाम ते नाज़िल फ़रमाई, हज़रत इसहाक़ अलैहिस्सलाम ते, हज़रत याक़ूब अलैहिस्सलाम ते,
ऐं उनजे पुटनि जे मथां अलाह ताला जी ज़ाते बाबरकात जो कुझु नाज़िल फरमायो आहे असां उनखे बि मञूं था। वमा ऊतिया मूसा व ईसा वन नबीयून मिन रब्बिहिम, जेको हज़रत ईसा अलैहिस्सलाम खे ॾिनो वियो, हज़रत मूसा अलैहिस्सलाम खे, हज़रत ईसा अलैहिस्सलाम खे ऐं नबियुनि खे उनजे रब खां जेको ॾिनो वियो असां उनखे बि मञूं था। ला नुफ़र्रिक़ु बैन अहदिम मिनहुम, ऐं असां कंहिं हिकिड़े जे विच में फ़र्क़ु नथा कयूं, कंहिं हिकिड़े जे विच में दर्जा जे लिहाज़ सां न, ईमान जे लिहाज़ सां, त ईमान सभिनि जे मथां असांजो बराबरि आहे। ईमान हाणे इन लफ़्ज़नि मां छा त नबियुनि जे मथां ईमान आणणु ज़रूरी आहे। व नहनु लहू मुस्लिमून, ऐं असां उन जे वास्ते झुकंदड़ आहियूं, उन जी इबादत कंदड़ आहियूं। यानी कंहिं नबी जे मथां ईमान न आणणु इहो बि कुफ़ुर आहे। यानी नबी खे नबी करे मञणु इहो लाज़िम आहे, ईमान जो हिसो आहे। ऐं इन मां इहा ॻाल्हि बि वाज़िह थी वई त नबियुनि जी शरीयत मनसूख़ थी सघे थी। हिकिड़ो नबी ईंदो, इहो नबी उन जी शरीयत खे मनसूख़ कंदो, रसूल अची मटाईंदो। हाणे यानी नबियुनि जी शरीयत खे मञणु लाज़िम न आहे, बल्कि नबियुनि जी नबूअत खे मञणु ज़रूरी आहे। माण्हू त नबी रिटायर न थींदा आहिनि, जब हाणे माज़ूल थी वियो, उनजो वक़्तु गुज़री वियो, हाणे ॿियो नबी आयो आहे, बल्कि अलाह ताला वन नबी जून जे अंदरि इहा सभु ॻाल्हि वाज़िह फरमाई त सभिनि नबियुनि जे मथां ईमान आणणु ज़रूरी आहे। ऐं हिन वक़्तु बि जेके अलाह जा नबी दुनिया मां गुज़री विया आहिनि, सभिनि खे नबी करे मञणु जेको आहे सो मुस्लमान जे मथां ज़रूरी आहे। वमई यब्तग़ी गैरल इस्लाम दीनन फलन युक़बल मिन्हु, जेको इस्लाम जे दीन खां सवाइ ॿिए दीन खे तलब करे थो पियो, इहो दीन कॾहिं बि क़बूल हरगिज़ क़बूल न थींदो। दीन अलाह वटि क़बूल उहो आहे जेको अलाह ताला जी ज़ाते बाबरकात पंहिंजे नबियुनि खे अता फरमाया। जॾहिं उन्हनि जो वक़्तु गुज़री वियो त हाणे जेको दीन वञी जेको रहियो आहे असांजे आका मदीने वारे साईं वटि रहियो आहे। ऐं इहो दीन इस्लाम आहे, इहो अलाह जो दीन आहे। अलाह ताला जी ज़ाते बाबरकात फरमायो जेको मदीने वारे साईं जे दीन खे छॾे करे ॿिए दीन जो तलबगार आहे, यानी ईसाई चवणु, ईसाई बि दीन आहे, यहूदियत बि दीन आहे, इन खे चाहे थो पियो अलाह ताला त हरगिज़ कॾहिं बि इहो दीन क़बूल न कयो। वहुव फिल आख़िरत मिनल ख़ासिरीन, ऐं इहो जेको आहे सो आख़िरत में नुक़सान वारनि मां हूंदो। अलाह ताला जी ज़ाते बाबरकात फरमाए हिन वक़्तु कंहिं नबी जे दीन खे मञण सां उनजो ईमान कामिल न थींदो, ऐं कंहिं नबी जे दीन जे मथां अमल करण सां उनजो ईमान कामिल न थींदो। ईमान कामिल उनजो थींदो जेको मदीने वारे साईं जे दीन इस्लाम खे मञे थो, उनजे मथां अमल करे। अॻिते इरशाद फरमाए त कैफ़ यहदिल्लाहु क़ौमन कफ़रू बअद ईमानिहिम, कीअं अलाह ताला उन क़ौम खे हिदायत कंदो जिन कुफ़ुर कयाऊं बद ईमान पंहिंजे, यानी अॻु में ईमान आदाऊं कुफ़ुर कयाऊं। इहो चाहे काफ़िर त मुस्लमान थिए थो, पर ईमान खां पोइ काफ़िर इनखे शरीयत में चइबो आहे मुर्तद, यानी इस्लाम में शक करे वरी दीन खे छॾे भॼी हलियो, इनखे चइबो आहे मुर्तद। हाणे उन जे लाइ अलाह ताला क़ुर पाक में फ़ैसिलो थो ॿुधाए त कैफ़ यहदिल्लाहु क़ौमन, अलाह हादी आहे बरहक, पर अहिड़ी क़ौम खे कीअं अलाह हिदायत फरमाईंदो जेको ईमान में अची फिरी थो वञे, यानी ख़ुदा उनजी हिदायत जे दरनि खे बंदि करे छॾियो। उहो जेको इस्लाम में एतिराज़ करे, दीन में अची निमाज़ ते एतिराज़ करे, रोज़े ते एतिराज़ करे, दीन जे अंदरि अची करे इस्लाम जे हिलाल हराम जे मथां एतिराज़ करे, अलाह जे रसूल जे मथां, ख़ुदा जी ज़ात उनजी सिफ़ात जे मथां एतिराज़ करे थो पियो, एॾी जेका जसारत जुर्म करे थो पियो, त ख़ुदा ताला फरमाए त मां बि उनखे सज़ा इहा थो ॾियांसि जो उनजी हिदायत जे दरनि खे बंदि थो करे छॾियांसि। फरमाए त कीअं अलाह ताला हिदायत कंदो क़ौम खे जो कुफ़ुर कयाऊं बाद ईमान जे, शहीदू शाहिदी ॾिनाऊं कहिड़ी त अन रसूल हक़ुल, शाहिदी ॾिनाऊं त बेशक अलाह जो रसूल जेको आहे तो हक़ु आहे, सचो आहे। ईअं चवण खां पोइ वरी अन रसूल हक़ु चई वरी फिरी विया हलिया, मटिजी विया। ख़ुदा ताला फरमाए अहिड़नि जे लाइ मूं वटि हिदायत कोन्हे की, मां हिदायत उन्हनि खे ॾींदो आहियां जेके इस्लाम जे अंदरि जरह न कनि, इस्लाम जे अंदरि शक न कनि। फरमाए त वजाअहुमुल बय्यिनात, जॾहिं उनजी चिटियूं निशानियूं आयूं अखियुनि सां अलाह जे नबी जा मौजज़ा ॾिठाऊं। जे मौजज़ा कोन ॾिठो त रब जो क़ुर त ॾिठऊं न, अलाह जो क़ुर त उनजे साम्हूं अची वियो न। रब फरमाए त अहिड़नि शख़्सनि जे लाइ हिदायत आहे कोन, वल्लाहु ला यहदिल क़ौम ज़ालिमीन, इहे ज़ालिम आहिनि ऐं अहिड़ी जेका ज़ालिम क़ौम हूंदी आहे उनजे लाइ हिदायत कोन हूंदी आहे। हाणे हिन ज़ालिम मुराद हक़ खां आहे थो जेको उहो बि ज़ालिम आहे,
इन मां इहा मुराद न आहे। हीउ उहो ज़ालिम आहे जेको अलाह ऐं अलाह जे रसूल जे हक़नि खे खाए, उनजे मथां एतिराज़ करे, फितनो पैदा करे, दीन जी ॻाल्हियुनि जे मथां हर रोज़ु पियो चर्चा ऐं तंज़ करे। ख़ुदा ताला फरमाए त कैफ़ यहदिल्लाह, अहिड़नि खे अलाह ताला हिदायत कोन कंदो आहे। जंहिंजो दीन जे तरफ़ जे लाड़ो हूंदो आहे ख़ुदा ताला जी ज़ाती बाबरकात उनजे लाइ इन रस्ते खे आसान फरमाईंदो आहे। हाणे जेको निमाज़ जे मथां पियो चथरो करे त इनखे ख़ुदा तौफ़ीक़ निमाज़ जी ॾींदो, छो ॾींदुसि इनखे? छो जे इन हिकिड़ी बेअदबी कई आहे, अहिड़े बेअदब खे छा मिलंदो? मसइलनि जेकॾहिं को पीउ अबे जी बेअदबी करे विझे त अबो हुनखे दुआ ॾींदुसि, सम्झे न? उहो कमाए लख खणी पीउ जी झोली में उछलाए, पर उहो दर्द त कोन वेंदो जेका हुन बेअदबी कई आहे। अबो जॾहिं इहा ॻाल्हि एॾो असरु आहे हुनजी बेअदबी जो अबो बि उनजो ख़्यालु करे थो पियो त हिन मुंहिंजे मथां हेॾो क़दम हिन खयो आहे, हालांकि उहे शफ़ीक़ ऐं महिरबान आहिनि, त अलाह ताला जी ज़ाती बाबरकात बि असांखे सम्झाए थो पियो त ख़बरदार मथां अहिड़ी का ग़लती करे वियो जो मुंहिंजे दीन जे मथां तव्हां एतिराज़ कयो, मुंहिंजी निमाज़ जे मथां, मुंहिंजी शरीयत जे मथां, मुंहिंजे महबूब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ज़ात जे मथां, उनजी सज़ा ॾाढी ॾुखी अथव। उनजी सज़ा अहिड़ी ॾुखी अथव जो वरी तव्हांखे हिदायत जो रस्तो मिलंदो कोन। तंहिं करे बेअदबी जेका सो तमामु वॾो गुनाह आहे। तंहिं करे बाने खे हमेशह अलाह जी बंदगी जे लाइ ख़ुदा जी बारगाह में लीलाइणु घुरिजे त मुंहिंजा मौला असांजी ज़बान खां बेअदबी न आण, असांखे पंहिंजी पनाह अता फरमा। त अलाह ताला जी ज़ाती बाबरकात हिन पंहिंजी सुहिणी आयत मुबारक जे अंदरि असांखे सम्झाए थो पियो त हर क़दम खणिजे, रखण जो जॾहिं टाइम अचे त सोचे पोइ रखिजे, रखण जी जाइ आहे या न आहे। ॾिसी करे जेके रखंदा आहिनि न त उहे भटकंदा कोन आहिनि। दुआ आहे त अलाह ताला असांखे अमल जी तौफ़ीक़ अता फरमाए। ममा तौफ़ीक़